टंडोल यार्ड जो टंडोल यार्ड जी म्यूनिसिपल कमेटी में सफ़ाई सुथराई जो सामान विरहाइण वारी तकरीब में सियासी मुखालिफ़ पार्टी के वर्कर ऐं म्यूनिसिपल कमेटी के पीपी काउंसलर ऐं मुलाज़िमनि विच में झेड़ो थी पियो। केस दाख़िल न थियण ते एहतजाज पिणु कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे इम्तियाज़ ख़ासकेली। म्यूनिसिपल कमेटी टंडोल यार्ड में मौजूद आहियूं। गुज़िरियल ॾींहुं म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन सैयद समर हसन शाह रिज़वी तरफ़ां जेके मुख़्तलिफ़ वार्डन जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे जेको असो सफ़ाई सुथराई जो सामान तक़सीम करण जी तकरीब जेका कोठाई वई हुई। उन तकरीब में हिकु सियासी वर्कर पारां जेको सोशल मीडिया ते लाइव वीडियो हलाइण तां जेको काउंसलरनि मुलाज़िमनि ऐं उन सियासी वर्कर जे दरमियान जेको झेड़ो थी पियो, जंहिं ख़िलाफ़ जेको म्यूनिसिपल कमेटी जा जेके काउंसलर आहिनि उहे ऐं जेके यूनियन जा मुलाज़िम आहिनि उहे जेको थाणे ते NC पूर्ण दाख़िल कराया। अॼु जेको उन्हनि मुलाज़िमनि तरफ़ां प्रेस क्लब वाॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अचो त हिते असीं जेको असां सां गॾु जेके मौजूदु आहिनि म्यूनिसिपल कमेटी पाकिस्तान पीपल्स पार्टी जा काउंसलर बि मौजूदु आहिनि, उनखां अलावा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं ॿिया काउंसलर बि मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन मामले ते उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। एक प्रोग्राम हमने रखा था फजूल के अंदर, यहाँ पे बदमज़गी की गालियाँ दी, यहाँ पे खड़े होके कि आप यूँ कर रहे हो यूँ कर रहे हो, इस तरह की जाती इसने की है। अब ये समझो हमारी बेइज्जती नहीं, कुछ जो हमारे साथ मौजूद है उनकी बेइज्जती है, लिहाजा इसके साथ हम अच्छा सलूक नहीं करें। अगर ये फैसला SP साहब करते हैं, DC साहब करते हैं ठीक है, तो मेरे मौजूद जो साथ आए थे ना, हम अपनी पर्सनल FIR कटाएंगे अपने वार्ड। वो भेजा गया है किसी तरीके से भी कि इनका प्रोग्राम खराब करो, उसकी हिस्ट्री उठा के देख लें। उसकी जितनी भी वो कवरेज करता है वो पीपल्स पार्टी के खिलाफ करता है, हमारे तमाम प्रोग्रामों को वो नाकाम करने की कोशिश करता है। और न्याणी वठी वरी घर वाले माफ़ी वठण यानी आदत इहा आहे, हर कंहिं ते इल्ज़ाम कूड़ा हणंदो आहे। नारिंदा म्यूनिसिपल कमेटी में मौजूद पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे जेके खटियल जेके चूंडियल काउंसलर आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको तकरीब कोठाई वई उन में जेका बदमज़मी जेका कई वई उन ख़िलाफ़ जेको कानूनी कार्रवाई अमल में आंदी वञे, न त ॿी सूरत में जेको बल्दिया जा मुलाज़िम काउंसलर ऐं जेको यूनियन जा स्टाफ जा माण्हू जेको सरापा एहतिजाज हूंदा ऐं जेसिताईं जेको हिननि सां इंसाफ़ न थींदो, इन जो अज़ालो न थींदो तेसिताईं हिननि जो एहतिजाज जेको